सुरेव। अत्रि महाराज जी शादी थी माता अनुसुया सां, उन्हनि भी भक्ति कई भगवान जी। उनजे साम्हूं त्रिदेव प्रकट थिया, ब्रह्मा जी, शिव जी, भगवान नारायण। हाणे ॾिसी हैरान थिया त मां त इहो कीअं भाई, मां त चयमि जेको संसार जो रचना करण वारा हलाइण वारा आहिनि, ही त टे टे भगवान अची विया। भगवान विष्णु सम्झी विया, चवनि था भो अत्री वयम न त्री। अरे भैया घबरायो न, टे थी करे बि असां हिकु ई आहियूं, टे न आहियूं। कि महाराज मां त तव्हांखे चङी तरह सुञाणा, त ॿुधायो कहिड़ो वरदान खपे। त चयूं मूंखे त पुत्र संतान जे रूप में प्रभु तव्हां ई खपो। तथास्तु। त भगवान नारायण उन्हनि वटि दत्तात्रेय रूप में प्रकट थिया। बोलो दत्तात्रेय भगवान की। शिव भगवान जे रूप में दुर्वासा महाराज उन्हनि जे घर में प्रकट थिया। बोलो दुर्वासा जी महाराज की। ब्रह्मा जी जे रूप में चंद्र रूप में प्रकट थिया। चओ जय श्री कृष्ण। बोलो चंद्र भगवान की।